कराची में ख़बर ईंदा हालो त कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में पुलिस एहलकार के शहीद कंदड़ जवाबदार जी सुञाणप थी वई आहे। SSP ॾखण दावा कई आहे त खुरम निसार नाले शख़्स जवाबदार एहलकार मथां फायरिंग कई। जवाबदार खुरम 5 नवंबर ते स्वीडन मां कराची आयो हो। वारदात में इस्तेमाल कयल गाड़ी में हथियार बि हथ कयो वए। पुलिस एहलकार ऐं जवाबदार विच में वाक़े खां अॻु थियल मुंहुं मारी वारी वीडियो मंज़र आम ते अची वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त जवाबदार जे हथ में पिस्तौल नज़र अची रहियो आहे। पुलिस एहलकार जी पुछा करण ते जवाबदार चयो त ही मुंहिंजो पिस्तौल लाइसेंस वारो आहे, मुंहिंजी मर्ज़ी। वीडियो में पुलिस एहलकार जवाबदार खे गाड़ी में वेहण जो चई रहियो आहे। ॿुधायो पियो वञे त पुलिस एहलकार खे शहीद कंदड़ जवाबदार अॻूणे डिप्टी कमिश्नर जो पुटु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।